सुजावल के शहरी पारा शिराजी ॿारनि जे मान में आजानो MNA सैयद अयाज़ अली शाह शिराजी के सोनो ताज पारायो वियो। सुजावल के शहरी अब्दुल करीम उर्फ पप्पी मेमर पारा PP MPA सैयद अयाज़ अली शाह शिराजी, MPA सैयद शाह हुसैन शाह शिराजी, सैयद नसीर शाह शिराजी, सैयद आफ्ताब शाह शिराजी के मान में आजानो ॾिनो वियो। जंहिं दौरान MNA सैयद अयाज़ अली शाह शिराजी के पप्पी मेमर सोनो ताज पहिरायो, जॾहिं ते MPA शाह हुसैन शाह शिराजी के पटका पाराण समेत लुंगियूं अजरकूं उॾायूं वियूं। आजानी तकरीब में हाफ़िज़ ॾियाज़ मेमर पागर सैयद कासिम शाह, अब्दुल गफ़ूर पलीपोटो शबीर समेत मौज़ूज़ शहरीन शिराजी भाइरनि जी चाहींदड़ वॾे अंग में शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे PP MNA सैयद अयाज़ अली शाह शिराजी चयो त असां पप्पी मेमर समेत सुजावल जे शहरीन जा शुक्रगुज़ार आहियूं जिन हमेशह असांजे वॾड़नि खे बि इज़तूं बख़्शियूं ऐं अॼु बि असां सां गॾु आहिनि। शिराजी ख़ानदान हमेशह अवाम जे दिलि सां ख़िदमत कई आहे जेका जारी रहंदी। न वधीक चयो त समूरे सिंध जे ॿियनि ज़िलनि जियां सुजावल में भी पानी की खोट है। पानी के हवाले से वफ़ाक़ी सरकार इंतकामी तौर सिंध जो पानी रोकियो है, जैं पाकिस्तान पीपल्स पार्टी एहतजाज किया है। जेकरे अरासा वफ़ाक़ सिंध जो गुरबल हिस्से जो पानी न ॾिनो त असां PP जे हर सॾ ते लबैक चई पानी की खोट लाइ आवाज़ उथारींदासीं रहंदासीं। आजानी तकरीब में शहरी वॾे अंग में शिरकत कई।